वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां बोर्ड जी सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ लाड़कानी डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे बोर्ड मुतासिरनि जा मसला मालूम कया। उन मौक़े ते वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त आऊं सूबे जे हर हिक बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे त जीअं पाणीअ जो निकाल, बेघर माण्हुनि जे बहाली ऐं ज़रई सरगर्मियुनि खे अॻिते वधाइण लाइ मुनासिब क़दम खंया वञनि। मुराद अली शाह चयो त कैंपुनि ऐं रोडनि जे किनारे ते रहंदड़ बोर्ड मुतासिरनि पंहिंजनि इलाइक़नि मां पाणी साफ़ थियण जी सूरत में पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि वञण लाइ तयारु आहिनि, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त वॾे कम पाणीअ खे रोडनि तां साफ़ करण जो आहे त जीअं ॻोठनि, शहरनि ऐं खेनि वापसीअ लाइ रस्तो हमवार कयो वञे। हिन चयो त हिक इलाइक़े खे बचाइण लाइ ॿिए इलाइक़े खे ॿोॾाइण मसइले जो हल नाहे। पाणी हिकु अधु महीने अंदरि ख़तमु थी वेंदो। मंछर जी सतह RL 123.5 मां घटिजी RL 120 ते अची वई आहे। वॾे वज़ीर जो चवणु हो त कोशिश बावजूद 15 लख खेमनि जो मुतालबो पूरो न थी सघियो। तक़रीबन 3 लख खेमा विरहाया आहिनि। 6 लख खेमनि जो ऑर्डर कयो वियो आहे।